सूबाई वज़ीर बल्दियात हाउसिंग ऐं टाउन प्लानिंग संधु सैद नासिर हुसैन शाह जी सदारत ते हिकु आला सतह जी क़याम उन जी मुजवज़ा मसौदी ऐं कानून साज़ी जे मुख़्तलिफ़ SMPA इजलास मुनक़द थियो, जंहिं में संदसि मास्टर प्लान अथॉरिटी पहलुअनि ते तफ़सीली गौर वीचार कयो वियो। इजलास में सेक्रेटरी बल्दियात डॉक्टर वसीम शमशाद, लोकल गवर्नमेंट जी सभिनी खातनि जा सरबराह, सिंध मास्टर प्लानिंग जा डायरेक्टर शकील अहमद सिद्दीकी, डायरेक्टर लीगल औरंगज़ेब कायम खानी ऐं NOD यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर नोमान समेत ॿिनि लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। इजलास दौरान ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त सिंध मास्टर प्लान अथॉरिटी जो क़याम सुप्रीम कोर्ट जी हुकुमनि जी रोशनी में अमल में आंदो पियो वञे ऐं हिन इदारे खे कराची मास्टर प्लान डिपार्टमेंट ऐं हैदराबाद टाउन प्लानिंग डिपार्टमेंट खे ज़म करे हिकु ख़ुदि मुख़्तियार ऐं मौसर प्लेटफॉर्म बणायो वेंदो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो त अथॉरिटी जे क़याम जो बुनियादी मक़सदु सूबे में मज़बूत ऐं ख़ुदि मुख़्तियार शहरी मनसूबाबंदी जो फ्रेम वर्क तयारु करणु आहे त जीअं वधंदड़ आबादी ऐं शहरी मसइलनि जो साइंसी बुनियादनि ते हल मुमकिन बणाए सघिजे। हिन वधीक चयो त नई कानून तहत जदीद शहरी चैलेंजिस खे मुंहुं ॾियणु, वापारी बिरादरी ऐं सनती शोबे खे सहूलियतूं फ़राहम करणु ऐं पाइदार तरक़ी खे हथी ॾियण लाइ जामी हकमत अमली तरतीब ॾींदी वेंदी। तरक़ी खे हथी ॾियण लाइ जामी हकमत अमली तरतीब ॾींदी वेंदी। इजलास में उन ॻाल्हि ते पिणु इत्तफ़ाक़ कयो वियो त मुजवज़ा तहत सिंध मास्टर प्लान अथॉरिटी खे सूबे भर में इलाइक़ाई, ज़िलाई ऐं शहरी सतह ते मनसूबाबंदी जा अख़्तियार हासिल हूंदा, जॾहिं त ज़मीन जा मालिक सभई इदारा बशमूल कंटोनमेंट बोर्ड्स पंहिंजूं तरक़ियाती सरगर्मियूं मास्टर प्लान सां हम आहंग करण जा पाबंद हूंदा।